बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, असां ख़ासि करे एग्रीकल्चर जे हवाले सां असांजी पोस्टूं जेके आहिनि से तक़रीबन फेसबुक ते नुमाया हूंदियूं आहिनि, पर एग्रीकल्चर सां गॾोगॾु केटल फार्मिंग जेका आहे उहा बि लाज़मी आहे ऐं उहा बि ज़मीनदारी जो हिकिड़ो हिसो आहे। त अॼु असां मुंहिंजो भाणे जो आहे ऐं उन खां पोइ भाग्यो बि माल जो आहे ऐं पहिरीं काफ़ी वक़्तु नालो मेवो अथसि वठणु ऐं काफ़ी वक़्तु जेको आहे मुख़्तलिफ़ कंपनियुनि में बि कमु कंदो रहियो आहे। सिजंटा जहिड़ी वॾी कंपनियूं में कमु कयो, पर इहे सभु कंपनियूं ऐं इहे नौकरियूं छॾे ऐं हिन हिकिड़ी नंढी फार्मिंग खोली आहे जंहिंमें हिन 7-8 मेंहूं पालियूं आहिनि। त हिन खां पुछूं पिया त हीअ जेको हिन मुख़्तलिफ़ कंपनियुनि में कमु कयो, हिन एक्सपीरियंस एग्रीकल्चर में जाम हो, पोइ हीअ केटल फार्मिंग ॾे छाजे करे वियो? छा केटल फार्मिंग में उन्हनि जेको हिन कमु पिया कयो मुख़्तलिफ़ नौकरियुनि में उन्हनि खां वधीक फ़ाइदो आहे या छा? इहो इहो छा सोचे पोइ तो मेंहूं धारियूं? वालेकुम अस्सलाम साईं, मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि जेके केटल फार्मिंग कंदा आहिनि पहिरीं खां, त उन हवाले सां मुंहिंजा उन्हनि सां राब्ता हुआ। कंपनी में कमु कयुमि पिए, कंपनी मां मूंखे लॉस पियो लॻो न 2-3 साल खां वठी जेको क्राइसिस में हुयूं, त इन करे मूं सोचियो त केटल फार्मिंग खोलिजे ऐं उन मां फ़ाइदो वठिजे। अच्छा, त पोइ तोखां इहो सुवालु आउं कंदुसि त हिकिड़ी जेका मेंह आहे, चए मेंहूं त मूं वटि बि बीठियूं आहिनि, पर मेंहूं उहे सघियूं एतिरियूं कोन, गाह वाह बि ॾियूं पिया, त हीअ जेको कहिड़ो फार्मुलेशन जेको आहे तो अप्लाई कयो आहे? मेंहूं त बिल्कुलु ॾिस केॾियूं थुलियूं थंभरियूं जेके बीठियूं आहिनि 7-8 मेंहूं इहे बीठियूं आहिनि, उनखे तव्हां खाद खुराक में छा पिया ॾियो? खाद खुराक में सर सिर्फ़ु सिंध फीड आहे ऐं 10 किलो भू आहे पर मेंह जो, ऐं टाइम ते जेको आहे सो हिकिड़े टाइम ते 10 किलो पूरे ॾींहं में 10 किलो हिकिड़ी मेंह खाईंदी आहे ऐं उन खां अलावा फीड ॾींदा आहियूं। न उहो जेको भुहो 10 किलो तव्हां ॾियो पिया जी, त उहो 10 किलो हिकिड़े टाइम ते या ॿिनि टाइमनि ते? ॿिनि टाइमनि ते अलॻि अलॻि। ऐं जेका तव्हां फीड ॾियो था, फीडियूं मुख़्तलिफ़ मार्केट में तव्हां कहिड़ी फीड इस्तेमालु पिया कयो? सिंध फीड इस्तेमालु पिया कयूं। त उहा जेका काफ़ी फीडूं इस्तेमालु कयूं आहिनि, पहिरीं मैक्सिमम कयुमि, पोइ मास्टर फीड आहे उहा इस्तेमालु कयुमि, पर कंहिं बि माना मूंखे इहो मसइलो बि आयो जो मेन में बीमारी पई आई न, केॾी महिल साड़ू थी वञे मेन कंहिं को मसइलो मसाइल थी वञनि, पोइ इन करे जेको आहे न मूं सिंध फीड जॾहिं खां बि इस्तेमालु कई आहे तक़रीबन 1.5 साल थी वियो आहे। माशाल्लाह मेंहूं बि ख़ुशि आहिनि ऐं सिर्फ़ु आउं सिंध फीड ॾींदो आहियां, ॿी का बि फीड इस्तेमालु कोन पियो कयां। न उहा घणी उनजो डोज़ केतिरो ॾियो आहे मेंहुनि खे? सर टाइम ते 2.5 किलो पर 5 किलो तव्हां ॾियो पिया जी पूरे डे जो। 5 किलो मेंह जो माना हिन जो चवणु आहे त फीड 5 किलो ऐं 10 किलो बोहो, त इन्हनि जो ख़र्चु घणो पियो थिए? सर तक़रीबन इहो 300-400 रुपया ख़र्चु थो वञे ॾींहं जो। त हिकिड़ी मेंह खीर घणो ॾिए पई? टाइम जो 5 किलो ॾिए थी, 2 टाइमनि जो 10 किलो। अच्छा, त खीर त तव्हांजो खीर 10 किलो घणे पैसनि में वञे थो? सर 100 रुपया किलो आहे मार्केट में, असां पहुच ॾींदा आहियूं हुते घरनि में, त असांजो 1000 रुपया जेको आहे सो पर डे जो थिए थो। यानी तव्हांजा 300 रुपया ख़र्चु आहे ऐं 1000 रुपया जेको आहे सो तव्हांजो प्रॉफिट आहे, त उहे जेकॾहिं तव्हां कटियो था 700 रुपया फी मेंह पर डे बचाए पई जी। त तव्हां वटि घणी मेंहूं आहिनि कुल? 7 मेंहूं आहिनि, यानी 5000 रुपया तव्हांजी ॾिहाड़ी जेका असां तव्हांखे बचे पई इज़त सां। ऐं आबादगार दोस्तो, जेके बि मालवंद दोस्त शौक़ीन आहिनि त उहे इन फार्मूले खे अप्लाई कनि। हीअ त ॾिसो गाह त को मेंहनि खे आहे ई कोन, को बोह ते जो हिन खां पुछो त हीअ छा आहे, त जेको बोह ते असां कमु पिया हलायूं, यानी 10 किलो बोह ऐं 5 किलो फीड जेका आहे असां 2 टाइमनि ते, 10 किलो 2 टाइमनि जो ई आहे, यानी 5-5 किलो पर टाइम ते। ऐं मेंहूं माशाल्लाह जेके आहिनि ख़ुशहाल बीठियूं आहिनि, थुलियूं संभरियूं आहिनि, ऐं जेको आहे त खीर चए थो 5 किलो, कंहिं में खणी 4 किलो बि हुजे या कंहिं में 5 खां वधीक हुजे। ऐं मूंखे तक़रीबन टाइम इलाही थी वियो आहे न, इन करे जेको आहे खीर घटाए वियो आहे, 4 किलो खां 5 किलो ॾियनि पियूं पर में हिकिड़ी जेकी आहे सा 4 खां 5 किलो ॾिए पई। महिरबानी आबादगार दोस्तो, महिरबानी। ऐं जेको आहे सो तव्हांखे इंशाअल्लाह ताला जेको आहे तव्हां बि हिन शइ खे फॉलो कंदो जेका में बि कई आहे।